बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां सां अॼु हिकु अहिड़ी कहाणी शेयर थो कयां। उहा आहे कहाणीअ जहिड़ो, पर उहा हिकिड़ी गुज़ारत आहे। उन कहाणीअ जो जेको आख़िरी मक़सदु आहे न, उहो तव्हांखे मां न ॿुधाईंदुसि, उहो तव्हां मूंखे ॿुधाईंदव त इन जो मतिलबु छा आहे। कहाणी खे स्टार्ट था कयूं। हिकिड़ा 4 दोस्त हुया, उहो कंहिं सफ़र ते निकिता। हिकिड़ो कुंभार हुयो जेको मिटीअ जा थांव वग़ैरह ठाहींदो हुयो, हिकिड़ो दर्ज़ी हुयो, हिकिड़ो सोनारो हुयो, हिकिड़ो मौलवी हुयो। उहे कंहिं सैर सफ़र ते निकिता। काफ़ी ॾींहं हलंदा रहिया, घुमंदा रहिया, कंहिं मंज़िल ते वञनि पिया। रस्ते ते इन्हनि खे राति पई। ॿेलो हो हिकिड़ो, उन ॿेले में इन्हनि खे राति पई। हाणे इन्हनि सोचियो त जे अगरि ॿेले में असां रहूं था, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उते ख़तरनाक जानवर बि आहिनि ऐं थी सघे थो असांजो नुक़सान बि थिए। इन जे करे हिननि फ़ैसिलो कयो त 4 ई माण्हू असां हिकु हिकु पहर जागी गुज़ारियूं, छो जो राति जा 4 पहर आहिनि। सभ खां पहिरियां नंबर आयो कुंभार जो। कुंभार खे चयो वियो, हिकिड़ो पहर तूं जाग ऐं असांजो ख़्यालु कर, मथां असांजो को जानवर नुक़सानु करे वञे। कुंभार जाॻियो, हू सुम्ही पिया। कुंभार ॾिठो त हाणे हेॾो सारो पहर आहे राति जो, मां जाॻी वेही बोर थींदुसि। उन मिटी ॻोहणु शुरू कयो, पाणी हथु करे उते मिटी ॻोहणु शुरू कयो। उते हिन हिकिड़ी औरत जो पुतलो ठाहियो। पुतलो ॾाढो ख़ूबसूरत ठाहे तयारु कयईं त पहर गुज़रियो। हिन दर्ज़ीअ खे उथारियो। दर्ज़ी जाॻियो। हाणे दर्ज़ीअ जो वारो हुयो, उहो पहर दर्ज़ीअ जो हुयो। दर्ज़ीअ जो ॾिठो भेण, अहिड़ो ख़ूबसूरत पुतलो औरत जो ठहियो पियो आहे, भला वांदो वेठो आहियां, छो न भला इन लाइ कपिड़ा सिलाई कयां। कढियईं मिशिन, पंहिंजे सामान मां मिशिन कढी उनजे लाइ हिकिड़ी ख़ूबसूरत ड्रेस लाल कुंवार वांगुरु ठाहे उनखे पाराए छॾियईं। उहो पहर बि गुज़री वियो। उन दर्ज़ीअ सोनारे खे उथारियो। हाणे सोनारो पंहिंजो पहर जो चौकी ॾिए पियो। सोनारे ॾिठो त हिकिड़ो मिटीअ जो पुतलो ठहियो पियो आहे, उनखे ख़ूबसूरत कुंवार जा कपिड़ा पातल आहिनि, छो न भला इनखे मां सोन पारायां, इनखे अञा वधीक ख़ूबसूरत कयां। उहे दोरियूं, फुली, मुंडियूं ऐं प्लस में हार सभु इनखे पारायईं, सफ़ा इनखे कुंवार करे छॾियईं। हाणे सुबुह जो पहर हो, आख़िरी पहर हो, मौलवीअ खे उथारियो। मौलवी पंहिंजी ड्यूटी ॾियणु लॻो। मौलवीअ ॾिठो त भेण अहिड़ो ख़ूबसूरत पुतलो, उनखे कुंवार जा कपिड़ा पातल ऐं हिनखे ख़ूबसूरत सोन पातल। वेही दुआ घुरणु शुरू कयईं, रब जे अॻियां दुआ घुरईं त हे मुंहिंजा मौला, ही सभु कुझु तयारु लॻो पियो आहे, तूं रुॻो कुन फयकुन चवंदे हिन में साहु पइजी वेंदो। सिज उभरण खां थोरो ई अॻु में मौलवीअ जी दुआ क़बूल थी, हुन में साहु पइजी वियो। मौलवीअ रड़ियूं कयूं, सभु उथिया। सभु उथिया त छा आहे। मौलवीअ ॿुधायो त हिन पुतले में मां दुआ घुरी, हुन में साहु पइजी वियो। कुंभार चयो, हिन पुतले खे मां ठाहियो, हिन ते हक़ु मुंहिंजो आहे। दर्ज़ीअ चयो, हिनखे कपिड़ा मां पाराया, हिन जो ओघड़ मां ढकी, त इन ते हक़ु मुंहिंजो आहे, हिन सां मां शादी कंदुमि। सोनारे चयो त इन ते हक़ु मुंहिंजो थो लॻे, छो जो मां हिनखे सोन क़ीमती पारायो आहे। मौलवीअ चयो, तव्हां सब्र त कयो, दुआ मां घुरी, हीअ इंसान तॾहिं थी, औरत तॾहिं थी, हिन में साहु पइजी वियो, तव्हांजो कीअं हक़ु थो लॻे। आख़िर हिननि जो फ़ैसिलो थियो त बादशाह वटि फ़ैसिलो खणी हलो। दोस्तो, कहाणी अॻिते आहे, पर कहाणीअ खे मां हिते ब्रेक थो ॾियां। बादशाह जे दरबार में सभु विया, बादशाह वटि फ़ैसिलो थियो। हाणे मां तव्हां खां सुवाल थो पुछां, तव्हांजे ज़हन जो आज़माइश थो वठां त तव्हां मूंखे सोचे ॿुधायो त बादशाह इहा कुंवार कंहिंखे ॾिनी। कुंभार खे ॾिनई, दर्ज़ीअ खे ॾिनई, सोनारे खे ॾिनई या मौलवीअ खे ॾिनई। तव्हांजे दिमाग़ जी आज़माइश आहे, हिते ख़बर पइजी वेंदी त तव्हां जेके ॾिसंदड़ आहियो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां डेली अहिड़ा वीडियो ॾिसंदा आहियो। मूंखे बि शौक़ु आहे त तव्हां मूंखे हिन जो सुठो जवाबु ॾियो। हीअ पुराणी कहाणी आहे हिकिड़ी। मूंखे उमेदु आहे त तव्हां मूंखे कमेंट्स में पंहिंजी राय लिखी मोकिलींदा। मूंखे तव्हांजे जवाब जो इंतज़ारु रहंदो। तव्हांजा जॾहिं बि कमेंट्स ईंदा त मां कमेंट्स चेक करे मां तव्हांखे हुनजो जवाबु मां बि ॾींदुसि। हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो त जीअं माण्हुनि ताईं हीअ वीडियो पहुचे ऐं मूंखे हिन सवाल जो जवाबु मिली सघे। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।